अल्हम्दुलिल्लाह अजो के हिन प्रोग्राम जो अजीम निस्बत इज्जत रसूल भी आहे त अजमत कुरान करीम भी आहे। ओए खुश नसीब तलबा जिन अल्लाह जे कुरान जी तकमील कई, हिफ्ज़ कुरान मुकम्मल कयो। अल्लाहु अकबर। साईं मौलाना हाफिज मोहम्मद मुराद साहब बुधायो मुझे मुस्तफा करीम जो फरमाना अल्लाह जे महबूब करीम फरमायो जेको खुश नसीब औलाद कुरान पढ़े उनते अमल करे। कुरान पढ़े अमल करे। ये न होजे सिर्फ कुरान पढ़ी वयो, न को नमाज, न को शरीयत, न को सुन्नत जे पाबंदी, न हामिले कुरान बामल होजे। मुझो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई दुआ जदे वो हाफिज कुरान के कब्रिस्तान का गुजरंदो वा रब करीम उन जे कदमन जे बरकत सा उन कब्रिस्तान ता अजाब दूर फरमाए छदीदो आए। मुझा प्यारा मुसलमान भाइरो ही वो अल्लाह जो कुरान आहे जेको दुनिया में भी निभाईंदो वा, कब्र में निभाईंदो वा, मशर जे मैदान में निभाईंदो वा, रवायतन में ईंदो वा। अल्लामा इब्ने क़य्यम रहमतुल्लाह अलैहि लिखो वा त मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो जे कुरान करीम सा मोहब्बत होंदे आ जदे वो दुनिया छड़े विंदो वा अल्लाह जे कुरान जे उनके कब्र में भी सिफारिश ऐं मदद हासिल थींदे आहे। सही फरमायो इंसान के कब्र में मिट माइट दफन करे वींदा, मन मिटने जा ॾेई हलिया वींदा। इंसान के कब्र में भउ थींदो वा, कब्र में खौफ थींदो वा। बेटा घोट रहमतुल्लाह लेखा फरमायो कब्र छाए पाण फरमायो जेड़ो कारो कपड़ो तेड़ी कारी मां हिक पंध परदेस जो ॿियो समर लखयम साण हाणे वेठी पिचा पाण जो पादल जन्म मोहम्मद करीम जो जद साचन पे सद कया तने बुधई ना बोड़ी भला जाम पुनल जो तो चलो ना ढोड़े हाणे ना हकल जोरी पैरण में रियो करे। कब्र कब्र मिठा इंसान जरे कब्र में बींदो मोकड़ी किताब में पढ़ो त इंसान जने मौत जने जिन जो थींदा न समझंदो तो ख्वाब पियो ॾिसां। ख्वाब वारी कैफियत होंदी आ वो समझंदो मां ख्वाब पियो ॾिसां मरी वियो या पुट रुअन पिया, पोटा रुअन पिया, भाईटा रुअन पिया, दोस्त अचन पिया, मूंखे गुस्ल पियो मिले, कफन पियो पाराए जे, अजीज रुअन पिया, घर वारे रोए पे, अम्मा रोए पे, बाबो रोए पियो, बच्चा रुअन पिया, दोस्त अहबाब रुअन पिया। मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो इंसान ख्वाब समझंदो वा पोइ जॾहिं हक़ीक़त में मरी वेंदो वा उन जा मिट माइट उनके कब्र में दफन करे मल मिट जा ॾेई जॾहिं मोटंदा आहिनि त उन कब्र में मैयत जी अख खुलंदे आहे। ख्वाब खत्म थींदो, उची वेंदो, जिस्म तां हथ घुमाईंदो त मुंहिंजा दोस्तो कपड़ा न हूंदा पोइ सॾ कंदो, पुटनि खे सॾ कंदो, भाउरनि खे सॾ कंदो, मिटनि माइटनि खे सॾ कंदो बुलंद आवाज़ सां। जॾहिं मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो जवाब न मिलंदो पोइ समझंदो त यार मां मरी वियो आहियां। अञा इन कैफियत में हूंदो आहे त कब्र जे ज़मीन जे सता खे चीरींदा फाड़ींदा मुनकरनि केर ईंदा आहिनि। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो उन जे वातन मां उन जे
जे नकन मां अखियन मां बाहि जा शोला पया निकरदा आहिन वडी दहशत सां वडे हवेशत सां उहे कब्र में अचे मैयत का सवाल जवाब कंदा आहिन पर जे मैयत जो ताल्लुक अल्लाह जे कुरान करीम सां होंदो आए उन जा मिट माइट दफन करे रवाना थींदा मैयत सुजाग थींदो आ त हिकड़ो सोनी सूरत वारो जमाल हुन जी कब्र में ईंदो आहे जे अचण जे करे हिन मैयत जी कब्र सिर्फ रोशन न थींदी आहे बल्कि जन्नत जो बाग बणिजे पवंदे आहे मैयत पुछंदो अदा तो केर अचण वारो चवंदो मां तो जो दोस्त चवंदो यार दोस्त त हिते दफन करे हलिया वया मन मिटने जाडे मोटी वया गुलाम नबी मैसर फरमायो कदे सिर मुझे ते न कख थे सठाऊं कदे सिर मुझे ते न कख थे सठाऊं मगर अज तलाशो लतों दे लचाओ बड़ी मेहरबानी दिया बाल बाले जिनी प्यार दे कयो जवान पाले करो से हलाव्या मिटे अजे हवाले जिने प्यार दे मदा दोस्तों बुजुर्गो मैया चौदा जेके दोस्त जेके मुंहिंजा यार उहे त मिटने जा मन दे मोटे वया तू केरा ओ अचण वारो चवंदो ऐ कब्र वारा परेशान लथे मां दुनिया जो तुंहिंजो दोस्त आहियां पर दुनिया में मुझे भी सूरत हुई हिते भी सूरत मां अल्लाह जो कुरान आहियां तुझी दुनिया में मूंसां दोस्ती हुए तो मुझी तिलावत कंदो है तो मुझे आयतन ते गौर फिक्र कंदो है कदे तरावीह में कदे तहज्जुद में कदे फजर का अग में कदे फजर का बाद तुझे तिलावत जो सिलसिलो हलंदो हो तोके मुझी तिलावत का सवा सुख न ईंदो हो तुझो टाइम पास न थींदो हो जदे तुझी मूंसां एड़ी मोहब्बत हुई जिते तुझा मिट माइट तोके छड़े वया तमा अल्लाह जे कुरान ते लाज़िम छो मां तुझे मदद कया ऐ आ तुझे कब्र में आयो आया मुझे बरकत सा रब करे मैं तुझी कब्र के जन्नत जे बागन मां एक बाग बनायो आहे मुझा दोस्त यो कुरान निभाईंदा मदीने जे साईं जो जने आखिरी वक्त आयो अल्लाह जा महबूब बज़ाहिर हिन दुनिया के अलविदा कर फरमाए रहा हा सहाबा कराम परेशान चा महबूबन जी बारगाह में आया अर्ज कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अवा बज़ाहिर हिन दुनिया के छड्यो पिया पर असा के केंजे हवाले करे था वञो असा के केंजे सुपरद करे था वञो असा के केंजे मुस्तफा केंजे बलबूते ते छड़े था वञो मुझे महबूब करीम फरमायो तरक तो फीको मसकलैन मुझा गुलामो अवा परेशान न थियो मां मुस्तफा अवा जे दरमियान में भारी वजनी चीजों छड़े तो वना उनन के मजबूती सा पकड़ जो जमीन फाटे सके ते आसमान करे सके तो जबल पांजी जाए ता हिली सगल था दुनिया जो निजाम धर्म भरम थी सके तो पर अवा जो ईमान कादे न विंदो अल्लाह पाक अवा जे ईमान जे हिफाजत फरमाइंदो असहाब ला अर्ज कयो राना ओवे भारी वजनी केड़ियों चीजों आहिन मुझे मुस्तफा करीम फरमायो किताबुल्लाह व इतरती मुझे हबीब फरमायो एक अल्लाह जो कुरान बियो मां मोहम्मद करीम जो अहल बैत आहे
एक अल्लाह जो कुरान जो मां मुस्तफा करीम जो अहल बैत अल्लाह जे कुरान सा ऐ मुझे अहल बैत सा पांजी निस्बत के मजबूत रखो कुरान जी दामन सा ऐ अहल बैत अतहार जे दामन सा अगर तमा वापस रहंदो तो दुनिया में केदा भी फितना ईंदा अल्लाह पाक अवा के अवा जे ईमान जे हिफाजत फरमाईंदो ओ जे बे इंसान जो ताल्लुक अल्लाह जे कुरान सा मुझे अहल बैत सा हूंदो यो अल्लाह जो कुरान ही मुझो अहल बैत कल क़यामत जे दिहाड़े मां मोहम्मद करीम सा हौज़े कौसर ते अची मुलाकात कंदा। दोस्तों असा मां हर चीज खत्म थी वई आ मोहब्बत वई एहसास वयो हमदर्दी वई बरकत वई रहमत वई यो सिर्फ अल्लाह जो कुरान वनी रहियो इन सा ताल्लुक रख इन सा मुझा दोस्त पांजी निस्बत के मजबूत रख अल्लाह जो कसम जे कुरान करीम सा निस्बत के मजबूत कयो मुझे रब करीम उनके मदीने वाले मीर सा मिलाए।